अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व ख़ातमिल अंबिया अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तक़्तुलू औलादकुम खश्यत इम्लाक़। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि हिकिड़ो कुराड़ो शख़्स आयो। उन सां गॾु उन जो नौजवान पुट बि हुजे। हज़रत उमर साईं खे दाह ॾिनई, साईं मुंहिंजो पुटु आहे पर मुंहिंजो नाफ़रमान थी वियो, मुंहिंजो चयो नथो वठे, मूंखे हिन जी ख़िदमत जी ज़रूरत आहे पर मुंहिंजे वेझो ई कोन थो अचे। हज़रत उमर साईं जलाली जवान हुयो, यकदम हिकिड़ो दुरो घुराई उन नौजवान खे सबक सेखारण जे लाइ। तो उन नौजवान हज़रत उमर साईं खे अर्ज़ु कयो, साईं जल्दी न मारियो, पर असांखे इहो बि त ॿुधायो त औलाद जो बि को पीउ ते हक़ आहे या न। त हज़रत उमर फरमायो, औलाद जा पीउ ते 4 हक़ आहिनि। पहिरें नंबर ते औलाद जो पीउ ते हक़ आहे त शादी करे त नेकोकार औरत सां शादी करे, हयादार पर्देदार औरत सां शादी करे जंहिंजो ख़ानदान मालूम हुजे। छो त मां जो असर औलाद ते थींदो आहे। जीअं हज़रत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैहि भी हिकिड़ी अम्मा जो पुटु हो। 6 सालनि जी उमिरि में मदरसे मां आयो, चई अम्मा मानी काथे आ? अमर चयसि पुट वुज़ू कर। वुज़ू कई, चई अम्मा हाणे छा कयां? अमर चयसि पुट मुसल्लो विछा। मुसल्लो विछाई, चई अम्मा हाणे छा कयां? अमर चयसि पुट हाणे हथ मथे खणी करे रब खां दुआ घुर। ए मुंहिंजा सुहिणा अल्लाह, जीअं सॼे जहान खे रोज़ी थो ॾी, मुंहिंजे रोज़ीअ जो बि बंदोबस्त कर।
दुआ घुरी बस कहीं चई अम्मा हाणे छा कयां। अमर चेस पुट अलमारी जो दरवाजो खोल, अल्लाह तुझे रोज़ी जो बंदोबस्त करे छॾियो। मानी त पाण पचाए रखंदी, पर पुट जो ईमान ऐं यकीन पई ठाहे त रोज़ी ॾियण वारो केरु आहे। इन जे करे अल्लाह से फरमायो वकाई मिन दाब्बतिन ला तहमिलु रिज़्क़हा। रब फरमायो रोज़ी जे मसले में कॾहिं भी परेशान न थीजो। छो कांव ॾे नज़र कयो, कबर ॾे नज़र कयो, झरकी ॾे नज़र कयो, गेरे ॾे नज़र कयो। ला तहमिलु रिज़्क़हा। सुबुह जो पंहिंजे आखिरी मुंहुं निकिता रुमाल जी गंढ में मानी साण कान खयूं। गिदड़ ॾे नज़र कयो, बगड़ ॾे नज़र कयो, लूमड़ ॾे नज़र कयो, शींहं ॾे नज़र कयो। ला तहमिलु रिज़्क़हा। ये भी सुबुह जो पंहिंजे डर मुंहुं निकिता टिपण बाकस में मानी साण कान खयूं। अल्लाहु यर्ज़ुक़ुहा। रब फरमाए पखी भी मूंखे याद कंदे निकिरी पिया, ये जानवर भी मूं ते तवक्कल कंदे निकिरी पिया। शाम जो वापस मोटिया जन खे अन्न जी ज़रूरत, उन्हनि जूं गुजूं अन्न सां पियो भरियां, पर जन खे ताज़न ताज़न गोश्तनि जी ज़रूरत, उन्हनि खे ताज़ा ताज़ा गोश्त भी मां रब खारायां। खाराए दो या कोन दो? मौलाना सुल्तान अहमद जतोई रहमतुल्लाह अलैहि भी फरमायो मुसलमानों, मानीअ जी डगरी जे लाइ परेशान न थीजो। छो कई जानवर था जंगन में गुज़ारिन, समर साण तिन खे नकी बाहे बारिन। असुर सां उथी पंहिंजो साईं पुकारिन, उञायल बुखायल उहे कंहिं खराया। सो अल्लाह अल्लाह अल्लाह। ओॾो भिटाई साहब भी फरमायो मुसलमानों, रोज़ी जे मसले में परेशान न थीजो। छो जनी दादन बिज तनी बि तुंहिंजो आसरो, पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे। ओॾो पंधनामे वारे शेख अत्तार भी फरमायो मुसलमानों, मानीअ जे लाइ परेशान न थीजो। छो छो त जेको रब साह जी ज़री ॾे थो, मानीअ जो गभो भी ज़रूर ॾींदो। बाबा साह वधीक कीमती या मानी? पोइ जेको रब साह ॾे थो उहो मानी कोन ॾींदो, उहो मानी बि ॾींदो। एक दफ़े कुतुबुद्दीन जी अम्मा खां मानी पचाइण विसरी वई। ॻोठ में का शादी हुई, तकरीर। उते जो पोती त जंहिं खे फिक्र थियो अॼु मुंहिंजे पुट जो ईमान कमज़ोर थी वेंदो। अॻे औलाद जे ईमान जो फिक्र हूंदो, हाणे असां मुसलमाननि खे औलाद जे पेट जो फिक्र आहे। 500 जड़े ज़मीन ठाही आ,
14 500 जरे ॿिया बि हुजनि औलाद जे पेट जो मसलो आहे 100 दुकान नौशहरे में ठहराया आहिनि 14 200 दुकान ॿिया बि हुजनि औलाद जे पेट जो मसलो आहे करोड़ रुपया बैंक में बैलेंस पियो आहे 14 2 करोड़ ॿिया बि हुजनि औलाद जे पेट जो मसलो आहे असां मुसलमाननि खे इहो त फिक्र आहे त असांजे मरण खां बाद औलाद जो छा थींदो पर इहो कंहिंखे बि फिक्र कोन्हे त औलाद जे मरण खां बाद औलाद जो छा थींदो बाबा सुभाणे जो पुट पीउ मां खां अॻु में मरे त क़बर में छा थींदो ऐं मरंदा आहिनि या कोन मरंदा खोड़ मरी विया पीउ मां जे हूंदे पुट हलिया औलाद जे ईमान जो फिक्र कयो ईमान वॾी क़ीमती शइ माल खां वधीक जान जान खां वधीक इज्जत इज्जत खां वधीक ईमान अथव आया माल जान ते कुर्बान कबो जान इज्जत ते कुर्बान कबी पर इज्जत ईमान ते कुर्बान कबी आहे पर अॼु मुसलमान चए थो न बाबा जान भली वञे इज्जत भली वञे ईमान भली वञे पैसो अचे असां पैसे खे सभ खां वॾे में वॾो दर्जो हिकिड़ो अमरा हो चए पियो मौली साहब इज्जत खे केरु मुटे ई कोन पैसो हूंदो त पाण ई इज्जत थी हजरत याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी उलुल अज़्म पैगंबर 12 पुट उन जा नौजवान मथों बीठा कुरान तो फरमाउने वक्त में भी हजरत याकूब अलैहिस्सलाम के औलाद जे ईमान जो फिक्र हो असांजा त कुराड़ा पछाड़ीअ में चवंदा आहिनि फलाणी ज़मीन फलाणे पुट खे ॾिजो फलाणो दुकान फलाणे पुट जो आहे फलाणो प्लाट फलाणे पुट जो आहे फलाणी भूरी में मां ज़ाल खे ॾेई छॾी पर हजरत याकूब अलैहिस्सलाम के आखिरी वक्त में औलाद जे ईमान जो फिक्र हो भी नबी कुरान तो फरमा पंहिंजे पुटनि खे तुझे माता बुदून मिन बादी समझो सुभान ओ मुंहिंजा पुट ॿुधायो यार मुंहिंजे मरण खां बाद इबादत कंहिंजी कंदव रुकू कंजो कंदव सजदो कंजो कंदव नज़र न्याज़ कंजो कंदव बास कंजी बासींदव औलाद कंहिंखां घुरंदव ईअं त कोन थींदो जो सुभाणे मां मरी वञा त मुंहिंजे क़बर ते कुबो ठाहे मुजावर बणिजी क़बर ते चादरूं ऐं पर रखी अचे मूंखे सॾु कयो ईअं त कोन थींदो अबा ईअं त कोन कंदो जो सुभाणे मां मरी वञा त मुंहिंजे बाबे इसहाक चाचे इस्माईल ॾाॾे इब्राहिम जे क़बरुनि ते वञी कुबा ठाहे मुजावर बणिजो ईअं त कोन थींदो क़ालू नअबुदु इलाहक समझो सुभान पारो अथव सूरत बकर आख़िरी रुकू अथव सी पारे जो पढ़ी वञी ॾिसजो
कुरान तो फमा बारानी पुट हज़रत याकूब अलैहिस्सलाम के चयो बाबा घबरा न जी असां तुझे हयाती में अल्लाह जी पूजा कंदासीं असां जा बाबा साईं तुझी वफात का बाद भी तुझे ने अल्लाह जी पूजा कंदासीं व इलाह आबाइका अब्बा तुझो अब्बू डाडो इब्राहीम व इस्माईल व इसहाक डाडो इब्राहीम डाडो इसहाक डाडो इस्माईल उन्हनि जे अल्लाह जी पूजा कंदासीं इलाहु वाहिदा हिकिड़े अल्लाह जी पूजा कंदासीं वनानु लहू मुस्लिमून ओ बाबा जी तुझे हयाती में असां रब जा फरमा बरदार थी करे रहियासीं तुझी वफात खां बाद भी असां रब जा फरमा बरदार थी करे रहंदासीं औलाद जे ईमान जो फिक्र कयो बाबा ईमान वॾी कीमती शइ ईमान वॾी चोर पे घुमन व ईमान जा हिकड़ा महल जा चोर ढगिन जा चोर ई धाड़ेल पैसे जा धाड़ेल अथव ई व्याज खोर पैसे जा दुश्मन अथव ई ठेकेदार हराम खोर ये भी पैसे जा दुश्मन पर ॿिया हज़रात आगान जेके पैसो भी भुरींदा त ईमान भी भुरींदा चवंदा बाबा दादा साईं जो उर्स मुबारक आ गाबा भी ॾियो त पाॾा भी ॾियो बकर भी ॾियो त घटा भी ॾियो पछाड़ी में चवंदा अल्लाह वटि का शइ कान अथव अल्लाह रिटायर थी वियो आहे अल्लाह सभु कुझु ॾाॾा साईं खे ॾिनो आहे ॾाॾे साईं जे क़ब्र ते तव्हां वञो तव्हांजा सभु मसला हल थी वेंदा हू माल पिया फुरनि ही ईमान पिया फुरनि हिफ़ाज़त कयो पंहिंजे ईमान जी पाण हिफ़ाज़त कयो मता चओ त अल्लाह हिफ़ाज़त कंदो अल्लाह त हुकुम कयो आहे सही तो चवां या ग़लति कुरान पढ़ो कुरान समझो कुरान मजीद जो तर्जुमो पढ़ो तफसीर पढ़ो पंहिंजे ईमान जी हिफ़ाज़त नबी से वट मक्के जा वडेरा आया सरदार आया जनाब ख्वाजा अबू तालिब नबी से जो चाचो उनके सिफारिशी वठी आया तो पंहिंजे भाटे के समझा अकेले अल्लाह जी गाल थो करे सब सरदार नबी से वट आया ओ मोहम्मद मुस्तफा जी करे तोखे अमीर थियण जो शौक़ आ तसा तोखे एतिरो माल गॾु करे ॾियूं एतिरो चंदो करे तोखे पैसो ॾियूं जो तूं मके में सभ खां वधीक अमीर तरीन बणिजी वञी काफ़र जे लालचू ॾींदो अथव जेकॾहिं तोखे सरदारी जो शौक़ आहे त असां सभिनी सरदारनि फ़ैसिलो कयो आहे त सरदारी जी पग तुंहिंजे मथे ते था रखूं असां तोखे चीफ सरदार मञण जे लाइ तयारु आहियूं ऐं नबी से में सरदारनि जूं ख़ूबियूं त हुयूं शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह फरमायो हिकिड़ा ॼमंदाई सरदारीअ जे लाइ आया ॿिया वरी ॼमंदाई ग़ुलामीअ जे लाइ जीअं असां ॼावाई ग़ुलामी मौलीअ खे बि ॾिसंदासीं त बाहूं ॿधी पेरनि ते झुकंदासीं पीर खे ॾिसंदासीं त उनजे बि पेरनि ते किरी पवंदासीं को घोड़ो सिंगारियल ॾिठोसीं त घोड़े जे खुरनि खे पिया था चुमियूं ॾियूं का काठी खुतल हूंदी उनखे रंग ॾिनल हूंदो त काठी खे बाहूं ॿधंदासीं गाज़ी तोखे पार थी
वांगिया था चवन था असांजा 83 करोड़ हलाल पर मुसलमानन भी घटायो कोन। लय जी पूजा मुसलमान पियो करे, लांगे जी पूजा मुसलमान पियो करे, खबड़ जी पूजा मुसलमान पियो करे, पिपर जी पूजा मुसलमान पियो करे, घोड़े जी पूजा मुसलमान पियो करे, कबर जी पूजा मुसलमान पियो करे, पीर जी पूजा मुसलमान पियो करे। एराई दादू जे पासे दे दाची जे कबर जो तवाफ, बैतुल्ला जो 7 चक्र तवाफ, दाची जे कबर जो 14 चक्र तवाफ। गाजी साईं दे विया हो उते दाची जे कबरुन जो तवाफ होले। अना बैतुल्ला जे तवाफ में साही पटबिया, उते साही भी नथा पटन, भली मरऊं पर साही पटवींदा। रानीपुर वञो उते घोड़ीअ जे कबर जो तवाफ पियो थे। मां क़ुरान जे साम्हूं कूड़ थो ॻाल्हायां। मुझो मदरसो आहे खंडू, उते भिटशा खोजे कुटन रे आदम रोड थो वने। इते हिकड़ी मज़ार है पीर बग्गा शेर। पीर सजे इलाके वारन के खबर आहे ते बग्गो गडो घुमंदो हुयो। उ गडो जो मरी वियो तो न जे कबर थे मथो ठही वई त पीर बग्गा शेर। मेरा परखों अॻियों जेको ठरी रोड थो वञे, अॻियों हिकिड़ी दरगाह त पीर वयल शाह। ही वयो पखी जेको मरी वियो उन ते कबर ठही वई, दरगाह ठही वई। सही इहो बुज़ुर्ग ही वयो। मां तव्हां खां पुछां थो, अलाह वारनि जो नालो वयो हूंदो आहे? अलाह वारा पंहिंजो नालो वयो रखे। इलाही खैरपुर जे पासे ॾे पीर चिमटली शाह, पीर कोको, कोके जी पूजा पई हले। चमटे जी चमटो जेको हुयो, अरे साईं जो चमटो हुयो जैसा यो टांडो खणी होके में विझंदा आहिनि, पीर चिमटली शाह। पंजाब ॾे कांवा वाली सरकार, कुतियां वाली सरकार। हिन क़ौम खे केरु सम्झे? बाबा पंहिंजो अक़ीदो ईमान सही। असां ॼावाई ग़ुलामीअ जे लाइ नबी साईं ॼावाई सरदारी सम्झो। सुभान साईं जा नंढड़ा हुया, ख्वाजा अब्दुल मुत्तलिब सां गॾिजी आया बैतुल्ला में। अब्दुल मुत्तलिब अंदर हुयो, साईं जन ॿाहिरि। ईअं पंहिंजे मुंहं सां निकिरी। अब्दुल मुत्तलिब जो ॿार निकितो त साईं जन हुया ई कोन। नबी साईं खे ॻोल्हियई ॾाढो। करमल सफ़ा ते करमल मरवे ते ऐलान पियो करे, पड़ा पियो घुमाए त मुंहिंजो यतीम मोहम्मद गुम थी वियो आहे। शाम जे वक्त में बैतुल्ला जे दरवाजे के चंबड़ी करे अब्दुल मुत्तलिब दुआ पियो घुरे, या अल्लाह अब्दुल्ला जी हिकड़ी निशानी ही मोहम्मद। या अल्लाह मुझो बच्चो अब्दुल्ला त जवानीअ में मूंखों जुदा थी वियो। उन जो बचड़ो हुयो यतीम मोहम्मद। या अल्लाह मां मोहम्मद के ॾिसंदोसि त अब्दुल्ला जी सिक लही वेंदी। या अल्लाह यो मुझो यतीम तू मूंसां मिला। हेॾो अब्दुल मुत्तलिब दुआ पियो घुरे, होॾो अबू जहल नबी साईं खे उठ ते खणी अचे बैतुल्ला जे दरवाजे ते थो पहुचाए। अबू जहल अब्दुल मुत्तलिब के तो चओ, अब्दुल मुत्तलिब यार हिन ॿार जी संभाल कर, हिन ॿार जी संभाल कर। ही मामूली ॿार कोन अथई, सम्झ में अचे थो त असां सभिनी जी सरदारी ख़त्म कंदो। अब्दुल मुत्तलिब चौगे ज़ालिम मुझे ने यतीम सां दुश्मनी न कर। यो सिर्फ तुझो सरदार न है, यो मोहम्मद मुझो भी सरदार थई, पर क़यामत ताईं सजी कायनात जो यो यतीम सरदार।
बचपन में ही सरदार आया या अबू जाल तो चवे मां उठती अचा पयो मोहम्मद मुस्तफा जबलन जे घाटी में वेठो जिए जो मुझे उठ जी नजर मोहम्मद मुस्तफा ते पई त मुझो उठ मोहम्मद मुस्तफा जे कदमन में वेही रहे मोहम्मद के पोयां विहारम पाण आडो वेठुस उठो उथियो वरी वेही रहियो वरी उथियो वरी वेही रहियो जॾहिं मोहम्मद के आडो विहारम तॾहिं मुंहिंजो उठो हलियो आहे सम्झ में अचे थो त हीअ असां सभिनी जी सरदारी ख़तम करे सॼी काइनात जो सरदार बचपन में ही नबी से सरदार आया न पर आलम अरवा में भी सरदार रहा तव्हांखे ख़बर आहे अल्लाह ताला पंहिंजे कुदरत जे हथनि जी थपकी हज़रत आदम जी पुठी ते जो हई त क़यामत ताईं जेके अचण वारा इंसान हुया सभु किवलनि जे सूरत में ॿाहिरि निकिरी आया अल्लाह ताला उन्हनि खां वाइदो वरितो अलस्तु बिरब्बिकुम छा मां तव्हांजो रब न आहियां उलमा खां पुछी ॾिसो सभु रूह ख़ामोश मौलविन जा पीरन जा वलियन जा गौसन जा कुतबन जा अक्ताबन जा साहबा जा नबियन रसूलन जा रूह सब खामोश हुया हिकड़ो सरदार रूह हुयो असांजे मिठे नाले वारे हजरत मोहम्मद मुस्तफा जो सब खां पहिरीं नबी से जवाब जे रूह जवाब में चयो कालू बला या अल्लाह तू असांजो रब आ पो सभिनी रूहनि गजी करे चयो त जेको असांजे सरदार जो जवाब आ असांजो जवाब भी हुआ कालू भला या अल्लाह तू असांजो रब आलम अरवा में सरदार बचपन में ही सरदार रहा नबी से जावा ही सरदार ये थी सही तो जवाब या गलत है ख्वाजा अबू तालिब सा नबी से गद्दी करे शाम ॾे वञनि पिया ॿुधो था नी सफ़र बहीरा जो राहिब जेको कंहिंखे मुंहुं कोन ॾेखारींदो हो कंहिंखे हथ कोन ॾींदो हो पंहिंजे खीमे जे ॿाहिरां बीठो अल्लाहु अकबर नबी से उन काफिले में अचल पया उन बहीरा जे राहिब नबी से के जो ॾिठो अल्लाहु अकबर समझियो त ही सॼी काइनात जो सरदार आहे उन जे मथां ककर छांव कयूं पियो हली अबू तालिब के चई यार जॾहिं तव्हां एॾो शाम खां वापसि मोटो त मुंहिंजी दावत खायूं वञो सब तिजारती काफिले वारा परेशान थिया त ही कंहिंखे मुंहुं कोन ॾेखारींदो आहे कंहिंखे हथ कोन ॾींदो आहे बाबा यहूदियुनि जा राहिब ईअं हूंदा उहे बि ईअं मुराक़बा कंदा अथनि कंहिंखे मुंहुं ई न जीअं हाजो के दौर में सायूं चादरियूं वेड़ियूं वेठा अछियूं चादरियूं अखियूं बंदि ये यहूदी कंदा नी नबी से जा उम्मती ये न कंदा असां जहिड़ा सादरा मुसलमान चवंदा बुजुर्ग आहे इहो जेको चादर में वेठो वेठो सही तो चवे ग़लत असांखे चवंदा मिड़ई इहो मुला आहे जोगी पीर आहे इहो जेको मस्जिद जे कुंड में वेठो आहे को दरवेश हुयो वेठो हुयो वण जे पाड़ में पखी हिकिड़ो वेठो हुयो सो शिकारीअ जो उन ॾे तीर सिधो कयो त पखी अचो त हाणे हिन शिकारी खां बचा हेठि दरवेश वेठो आहे भला हिन जे झोलीअ में किरां त ज़िंदगी त मिले
जीअं जो पखी वीचारो न दरवेश जे झोलीअ में किरियो तो उन बुजुर्ग जुबे वारे खलीफ़े के चयो वारो कर काती खणी आ अल्लाह वेठे शिकार तो उन पखीअ ज़ुबाने हाल सां चयो ॾिसी भुलियुसि वेस न त वण बि घणा हा वेझड़ा अची पिस तुंहिंजे दामन में ॾिसी लाल लिबेस मूं भायो आ दरवेश पर तूं त बाज़न खां बि बुछड़ो अरे मां त तुंहिंजी अच्छी चादर साई चादर ॾिसी करे भुलिजी पिस त तूं त वॾो बुज़ुर्ग आहीं पर तूं त बाज़न खां बि वधीक कहारी आहे सोई भी जुब्बा वेड़ियूं वेठा आहिनि मुराक़बे में चादरूं मथां 10 खलीफ़ा परे थियो बाबा साईं थो अचे साईं थो अचे आसान हो अबू तालिब वापस मोटियो शाम खां उन्हें बहिरा जे राहिब वॾो इंतजाम कयो खाधे पीते जो दस्तरखान ही वरी रईस थी करे सभु अचे दस्तरखाने ते वेठा साईं जन खे वरी उते सामान वटि विया नबी साईं जन महिल सभु दस्तरखाने ते वेठा उन राहिब चयो बाबा सभु अची विया चयोसीं आओ सभु अची विया ॾिसो मतां को रहिजी हो चयोसीं कोई कोन रहियल मानी लॻायो राहिब चयो न बाबा ॾिसो त चयोसीं हिकिड़ो नंढड़ो ॿार आहे उनखे ॿाहिरि सामान वटि विहारियो आहे बाक़ी सभु रईस ज़मींदार ताजर वापारी सभु आया आहिनि त उन भई राजे राहिब चयो अरे ज़ालिमो ये तव्हांजी दावत बि उन नंढड़े जे करे कई आहे जेको नंढड़ो न आयो आहे जेसि ताईं उहो न ईंदो तेसि ताईं तव्हांखे मानी न मिले पोइ साईं जन खे वठी आया पोइ नबी साईं उन राहिब अबू तालिब खां पुछा कई त ही छोकिरो नंढड़ो इहो तुंहिंजो छा थींदो आहे अबू तालिब चई मुंहिंजो पुटु आहे न सच ॿुधा ही तुंहिंजो छा थींदो अबू तालिब चयो मुंहिंजो पुटु आहे उन राहिब तोरे त इंजील जा किताब खोलिया चई बाबा ही बचड़ो उहो आहे हिन जो पीउ फौत थियणु खपे ही यतीम हुजणु खपे सभु चयो सुभान अल्लाह पोइ अबू तालिब चयो हा चाचे खे बि कॾहिं कॾहिं माण्हू पीउ चवंदो आहे चाचो बि भाटे खे चवंदो आहे मुंहिंजा बच्चा आहे या वाक़ई हिन जो अबू अब्दुल्ला मुंहिंजो भाउ फौत थी वियो आहे यतीम आहे त उहो राहिब उथी पियो अबू तालिब खे चई अबू तालिब इन नंढड़े ॿार जो ख़्यालु कजां ही मामूली ॿार कोन अथई ही उहो मोहम्मद मुस्तफ़ा अथई जंहिंजूं वस्फूं तौरेत में बि मौजूद इंजील में बि मौजूद ही अल्लाह जो आख़िरी नबी थींदो ही सॼी काइनात जो तुंहिंजो भाटियो अब्दुल्ला जो पुटु मोहम्मद सरदार नबी से बचपन में ही सरदार मक्के जे वॾे रंच असां तोखे चीफ सरदार मञण जे लाइ तयार आहियूं तोखे शादी जो शौक़ हुजे मक्के में जेका भी हसीन ऐं जमील औरत हुजे तू इशारो कर असां वो तोखे परणायूं पर हिकिड़ी ॻाल्हि असांजी मञ ईअं न चओ त सभु कुझु अल्लाह जे हथ में छा बस हिकिड़ी ॻाल्हि असांजी मञ ईअं चओ त अल्लाह बि अल्लाह आहे पर ही भी घटि न ये जेके 300 बुत हुया वद सुवा यगूस यऊक नसर ये बुजुर्गन जा बुत समझो था लात उज़्ज़ा मना
ये उन वक़्त जा बुज़ुर्ग मरी विया पोइ उन्हनि जूं तस्वीरूं ठाहे हुते रखियूं उन्हनि जी पूॼा कंदा चवंदा हाउलाए शुफाउना इंदल्लाह उहे मुशरिक चवंदा असां गुनाहगार आहियूं असां ॾोहारी आहियूं अल्लाह असांजी कोन थो ॿुधे असां इन्हनि खे चवंदासीं इहे अल्लाह खे चवंदा बाबा अॼो के दौर जा बिदती बि ईअं ई था चवनि अल्लाह असांजी कोन थो ॿुधे असां गुनाहगार आहियूं असां जूं अखियूं गुनाहगार कन गुनाहगार ज़ुबान गुनाहगार हथ पेर गुनाहगार असां स्वाली साईं जा साईं स्वाली अल्लाह ओ सेवण ते दरगाह ते हिकिड़ो मुजावर हूंदो लाल दास छा नालो हुअसि ही वांगड़ा बि पंहिंजे गाॾीअ जे पोयों लिखंदा अथव झूलेलाल न त वांगड़नि जो लाल असां कहिड़ो वास्ते सही तो चवां या ग़लति काफ़िर बुतनि जा पुॼारी आहिनि पर उहो लाल दास वांगे हूंदो मुजावर पोइ असांजा मुस्लमान जेके असांखे गारियूं ॾींदा आहिनि त ही देवबंदी वलियनि खे नथा मञनि उन लाल दास जे हथनि खे चुमियूं ॾींदा हुआ उन जे पेरे पवंदा हुआ वॾो तूं बख़्तनि वारो आहे नसीबनि वारो आहे जो कलंदर साईं जी तोखे मुजावरी नसीब कई आहे पोइ चवंदा असां स्वाली लाल दास वांगे जा लाल दास स्वाली सेवण वारे जो सेवण वारो स्वाली अलाह लाल दास वांगे जे हथनि खे चुमियूं ॾियनि उन जे पेरे पवनि ऐं हिननि हक़ वारनि आलिमनि खे गारियूं ॾियनि मालूम थियो त तव्हांजी निस्बत वांगनि सां आहे मोहम्मद मुस्तफ़ा सां तव्हांजो कोई तालुक न आहे सही तो चवां या ग़लति असांजो आहे हाफ़िज़ शम्स साईं गुलाम रसूल शहदाद कोटवार त हुनजो पुटु आहे पोइ ॻाल्हि पियो करे त नादर ख़ान मक्सी ठाराई मस्जिद पंहिंजे ज़मीन ते पोइ पाड़े जो हिकिड़ो बिदती हुयो पोइ नादर साहिब वटि वियो साईं मुंहिंजे पाड़े में तव्हां मस्जिद ठाराई आहे मूंखे मस्जिद जी चाबी ॾियो मां मस्जिद की ॿुहारी ॾींदुसि बांग सलात चई आज़ान चवंदुसि निमाज़ पढ़ाईंदुसि पोइ इहे वॾेरा सियासी माण्हू पोइ हुन चयो त बाबा फलाणो मुंहिंजो मैनेजर अथई उन खां वञी चाबी वठ उहो तोखे पघार ॾींदो महीने में चाबी उन खां वठ उहो मैनेजर हुजे वांगे शहदाद कोट सोने खे चई बाबा साहब चिठी लिखी आहे नादर ख़ान मक्सी सो मस्जिद जी चाबी मूंखे ॾे मां मस्जिद संभालींदुसि आबाद कंदुसि मस्जिद खे निमाज़ पढ़ाईंदुसि सोन वांगे चयसि त बाबा तूं कहिड़े पीर जो मुरीद हुई ॿेर वारे जो या कंबर वारे जो चयसि मां कंबर वारे जो मुरीद तो मैनेजर वांगियो नादर साहब ॾे फोन खे चई त ही जेको मौलवी तव्हां मोकिलियो आहे इन में असां वांगनि में कोई फ़र्क़ु कोन अथई क़ुरान मुंहिंजे साम्हूं पियो आहे कूड़ हुजे ख़ुदा मूंखे माफ़ न हाफ़िज़ शम्स जहिड़ो आहे उन खे वञी पुछा कर उहो वांगियो थो चवे नादर ख़ान मक्सी खे त हिन मुल्ला असां वांगनि में कोई फ़र्क़ु कोन अथई असां बुतनि जी पूॼा कंदा आहियूं कब्रुनि जी पूॼा कंदासीं असां मंदर में मायूं वठी वेंदा आहियूं ही दरगाह ते मायूं वठी वेंदा अथई असां बुज़ुर्गनि जूं तस्वीरूं ठाहे पूॼा कंदा आहियूं ही बुज़ुर्गनि खे पूरे करे उन्हनि जे कब्रुनि जी पूॼा कंदा अथई हिन मुल्लाई असां में कोई फ़र्क़ु कोन अथई जेकर मस्जिद आबाद कराइणी अथई त ॿेर वारे जे मुरीद खां देवबंदी खे मस्जिद ॾे बाक़ी ही मुल्लाई असां वांगिया साॻी ॻाल्हि बाबा वांगे सही जवाब ॾिनो की न असां इहे ॻाल्हियूं था बयान कयूं चई ॾिठई ही वलियनि जी गिला थो वलियनि खे मञई तव्हां वांगनि जे मंदर में वञो कींजर ढंढ ते वांगनि जो मंदर अथव उते ॾाढे आदम जी तस्वीर
उते तव्हांखे मुजावर ॿुधाईंदो त हीउ ॾाढो आदम, असां हिन जी पूॼा कयूं। उते ॾाढी हवा जी तस्वीर उन्हनि ठाही आहे, त हुनजी पूॼा हू तस्वीर जी पूॼा कनि, ही क़ब्र जी। नबी साईं खे मके जा सरदार अचनि पिया, साईं जीअं चवी ईअं कयूं, पर ईअं न चओ त सभु कुझु अल्लाह जे हथ में। बाबा असांजे तबलीग जमात वारा ईअं चवंदा आहिनि, सब कुछ किसी के हाथ में है। अल्लाह से कोई शरीक, अल्लाह से सब कुछ होने का यकीन, गैर अल्लाह से कुछ भी न होने का यकीन। हुननि काफ़िर मुशरिक ईअं चयो त बस ईअं न चओ त नबी साईं जो चेहरो मुबारक कावड़ में लाल थियो। पाण फरमा मक्के जा सरदारो, जेकर मुंहिंजी हिकिड़ी तरी ते सिज लही अचे, ॿी तरी ते चंड लही अचे, ज़मीन ऐं आसमान जेतिरो सोन ऐं चांदी जो खोड़ भरे करे मां मोहम्मद खे ॾियो, तॾहिं बि मां मोहम्मद हिकिड़े अल्लाह जी पूॼा कंदुसि, हिकिड़े अल्लाह जे लाइ ऐलान कंदुसि त सभु कुझु अल्लाह जे हथ में आहे। अॼु मां वटि गुज़ारिश खणी आयो, महिरबानी कयो पंहिंजो अक़ीदो सही बनायो। मुश्किल कुशा केर, सभु अल्लाह जो नालो ज़ोर सां वठो। हाजत रवा केर, नज़र ऐं न्याज जे लाइ केर, रुकू ऐं सजदे जे लाइ केर, पुटनि ऐं न्याणियुनि ॾियण वारो केर, इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक केर, मौत हयाती जो मालिक केर, नफ़े नुक़सान जो मालिक केर, आलिमुल गैब हर शइ खे हर वक्त में ॼाणण वारो केर, हाज़िर नाज़िर हर जाइ ते मौजूद, सभिनी खे ॾिसण वारो केर, दाता ॾियण वारो केर, दस्तगीर गौस मदद करण वारो केर, गंज बख्श खजाना बख्शण वारो केर, मुख्तार कुल कंहिंजी ज़ात। मुझे नबी फरमायो मलकान आखिर कलाम ही ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह। फरमायो जंहिं मुझे उम्मती जो आखिरी वक्त में इहो अक़ीदो हो त मुंहिंजो माबूद मतलूब मसजूद मुश्किल कुशा हिकिड़ो अल्लाह आ, मोहम्मद मुस्तफ़ा मुंहिंजो रहबर ऐं रहनुमाए, दखलल जन्नह। मुझे नबी फरमायो मां थो फरमाया त इहो मुंहिंजो उम्मती जन्नत में वेंदो। अक़ीदो पछाड़ीअ में इहो हुजे, ज़रूरी न आहे त पछाड़ी में ज़ुबान ते लफ़्ज़ अचनि, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। जीअं अॻतगुल ड्रामे में जेको मरंदो आहे त चवंदो आहे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। इहो ड्रामो जेकर अची वञनि त अलाह जी वॾी नेमत आहे, ज़ुबान ते लफ़्ज़ अची वञनि त भली ॻाल्हि आहे। पर हिकिड़ो असांजो मुस्लमान रोड ते असर जी नमाज़ पढ़ी बीठो, एक्सीडेंट थी पियो, बेहोश थी वियो, कराची खणी वियसि, 8 ॾींहं बेहोश पियो। उन बेहोशी वारी हालत में हिन जो दम परवाज़ थी वियो। मुंहिंजे नबी फरमायो मन कान आखिर कलाम ही ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह। आखिरी वक्त में हिन जो अक़ीदो ला इलाहा इल्लल्लाह वारो हो, भली पछाड़ीअ में ज़ुबान ते कलमो न अचेसि, तॾहिं बि नबी से फरमायो जन्नती इंशाअल्लाह जन्नत में वेंदासीं। अक़ीदो इहो सही बनायो, नमाज़ पढ़ो। मूंखे उमेद आहे तव्हां सभु नमाज़ी हूंदव, पर जिन खां कोताही थी वई, अॼु वाइदो कयो त नमाज़ पढ़ंदासीं। पंहिंजे बच्चनि खे हाफ़िज़ बनायो, आलिम बनायो, मदरसे में छॾियो त हाफ़िज़ आलिम थिए। मुबारक हुजे हिननि बच्चनि जे वालिदैन खे, जंहिंजे बच्चनि किन हिफ़्ज़ कयो, किन नाज़रा पढ़ियो। अल्लाह ताला हिन मदरसे खे ता क़यामत आबाद फरमाए, इन जे फैज़ खे रब आम ऐं जारी फरमाए। ऐं भली ॻाल्हि आहे इन्हनि जलसनि में शरीक थींदा। अॼु सर्दी आहे, आया हो, इन्हनि वैज़नि ऐं जलसनि सां ईमान साओ थी वियो आहे या न? जीअं पोख पाणीअ सां साई थींदी आहे, इन्हनि वैज़नि जलसनि सां ईमान साओ थी वियो। आया त असां ख़ाली झोली खणियूं, पर इंशाअल्लाह हितों ईंदासीं त पंहिंजूं झोलियूं रहमत सां भरे